पाणी माहिरनि समाज सुधारकनि ऐं तालीमदाननि सिंध जे इंडस डेल्टा खे लाहक ख़तरनि ते ॻणती ज़ाहिर कंदे वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतनि ऐं माहौलियाती इदारनि खे तुर्त हिफ़ाज़ती क़दम खणण जी अपील कई आहे। सिंध यूनिवर्सिटी ठटे जे कैंपस में इंडस डेल्टा कम्युनिटी डायलॉग जे हवाले सां वर्कशॉप मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी ठटे कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर रफ़ीक मेमण, कैंपस जे रिसर्च इदारे जे इंचार्ज प्रोफेसर मुख्तियार अहमद, पाणी माहिर ओभायो खुश्क, समाज सुधारक अहमद सुमरो, फिशर फॉक फोरम जी मरकजी अखबार यास्मीन शाह खुदाबख्श बहरानी ऐं ॿियनि शिरकत कई, जॾहिं त अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर निसार मेमण वीडियो लिंक ज़रिए शरीक थियो। वर्कशॉप के मुक़ररनि खिताब कंदे चयो त सिंध जे साहिली पट्टी ते मुश्तमिल इंडस डेल्टा खे केतिरा ई चैलेंजिस लाहक आहिनि, जंहिंमें सभ खां वधीक मौसमी ऐं माहौलियाती तब्दीलियुनि ऐं कोटली खां हेठि मुसलसल मिठे पाणी जे अदम फ़राहमी जे करे इंडस डेल्टा तबाही जे किनारे ते पहुची वई आहे। उन लाइ तहक़ीक़ सां गॾोगॾु अमली तौर ते क़दम खणण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। मुक़ररनि वधीक चयो त इंडस डेल्टा न रुगो इंसानी जीवत पर जंगली ऐं आबी जीवत लाइ जियापे जो हिकु अहम ज़रियो आहे। बदकिस्मती सां माहौलियाती तब्दीलियुनि जे करे मौसमियाती गर्मी पद वधण ऐं सिंधु दरिया ज़रिए मिठे पाणी जी छोड़ न थियण करे डेल्टा जो वॾो हिसो उजड़ी तबाह थी वियो आहे। उन्हनि चयो त सामूंडी खिते मां इंडस डेल्टा जी तबाही सबबि माण्हुनि जे वॾे पैमाने ते लद पलाण थी आहे। ज़राअत, माहिगीरी ऐं तमड़ जे बेलनि खे बचाइण लाइ आरज़ी पायदार ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते मनसूबाबंदी जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ माहौलियाती आलमी इदारे तोड़े वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत पंहिंजो किरदार अदा करे। कॉन्फ्रेंस खे इस्लामाबाद में वीडियो लिंक ते खिताब कंदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर निसार अहमद मेमण चयो त कॉन्फ्रेंस में शरीक माहिरनि जूं तजवीज़ूं काराइतूं आहिनि। पूरी दुनिया समेत पाकिस्तान बि माहौलियाती तब्दीलियुनि जो शिकार थी रहियो आहे। हुन चयो त इंडस डेल्टा जो मामिलो इंतहाई अहम आहे, जंहिं लाइ संजीदगी जी ज़रूरत आहे। हिन ख़ातिरी कराई त पाकिस्तान समेत आलमी फोरमन आॾो इंडस डेल्टा खे लाहक ख़तरनि बाबति आगाही पेश करे आलमी इदारनि जी तवजा खे हिन तरफ़ छिकायो वेंदो। पाणी जो मसलो तमामु वॾो आहे ऐं जेको ॿुधंदा हुआसीं त वाटर वार शुरू थींदियूं ऐं इंडिया ऐं पाकिस्तान अञा वाटर वार शुरू न कई आहे, पर उन्हनि जो जेको हूंदो आहे हिक ॿिए सां ड्रैगर्स ड्रॉन वारो एटीट्यूड उहो रहियो आहे। कराची में वञे थो त पाणी जी एॾी खोट आहे जो पाणी हूंदो ई न आहे कराची में। कराची में तव्हांखे मिनरल वाटर पीअण जे लाइ मिलंदो, घरनि में वञो त पाणी कोन हूंदो आहे। उते टैंकर माफ़िया आहे ऐं टैंकर माफ़िया मतिलबु पाणी आहे तॾहिं त टैंकर भरजनि था न। त इहा बि हिकिड़ी वाटर वार इम्प्लिसिट वाटर वार शुरू थी वई आहे न, जंहिंजो कब्ज़ो आहे उहे पाणी ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं उहो पाणी वरी विकिणनि पिया। जेका हिकिड़ी बेसिक एम्यूनिटी आहे लाइफ जी उनखे विकिणनि पिया ऐं माण्हू मजबूर आहिनि ऐं घणा पैसा पाणी ते था ख़र्च कनि कराचीअ में। हाणे बिजली बि महांगी, पाणी बि महांगो, पेट्रोल बि महांगो, त माण्हू ही आम आवाम वञे किरां। इन जे करे ही सॼो डॉक्यूमेंट थी करे गवर्नमेंट लेवल ते इहे सिफ़ारिशात पेश करणु खपनि ऐं इन मसइले खे असां जेतिरो हाईलाइट कयो आहे ठटे कैंपस जे फोरम तां अञा वधीक उनखे हाईलाइट कंदासीं। तो आहे असां वटि ॿ प्रॉब्लम, हिकिड़ो त असांखे पंहिंजी डेल्टा खे बचाइणो आहे ऐं ॿियो असांखे एग्रीकल्चर सिस्टम जेको आहे जंहिंजे करे माण्हू जी मानी आहे उहो मेंटेन करणी आहे। इहे ॿई शयूं जेके आहिनि तमामु घणियूं इम्पोर्टेंट आहिनि। हाणे वधीक कहिड़ी इम्पोर्टेंट आहे उनखे साइंटिस्ट रिसर्च वारा कंदा त बाबा असांखे छा करणु पए। हर साल कंहिं न कंहिं तरीक़े सां असां वटि खोट थियो वञे, तमामु घणो फ्लड जा पाणी अचनि था, यूटिलाइज़ नथो थिए, इस्तेमालु नथो थिए, हलियो थो वञे। इहा वॾी हिकिड़ी प्लैनिंग स्कीम खपे जेको असां चाहियूं था त जेके साइंटिस्ट आहिनि, रिसर्चर्स आहिनि, एजेंसीज़ आहिनि, प्रोविंसिस आहिनि, फेडरल गवर्नमेंट आहे, इनखे इन तरीक़े सां ॾिसे त कहिड़े नमूने सां इनखे असां इस्तेमालु करे सघूं था। पोइ जेके असां वटि ऑलरेडी पाणी आहे तरबेला ऐं मंगला में, हाणे छा पोयनि ॾींहंनि में असां मंगला खे रेज़ कयोसीं, उहो बि असां 24 लख एकड़ फिट जेको आहे उन में एडिशन आई। हाणे छा आहे त जंहिं ज़माने में असां वटि 16 मिलियन एकड़ फिट पाणी जमो थींदो हो उहो हाणे घटिजी आहे, हालांकि मंगला बि वधाईसीं, उहो घटिजी हाणे 14 थी वियो आहे। यानी असांजो 25% पाणी जेको आहे उहो उन में गार अची वई आहे या मिटी आहे, सेडिमेंटेशन आहे, उहो भरिजी वियो आहे। माना इहो पाणी बि असां वटि जमो नथो थी सघे। असांखे डेल्टा लाइ गॾिजी कमु करणो पवंदो, असांजी कम्यूनिटीज़ खे एक्टिव करणो पवंदो। त उन में ख़ासि करे जेको असांखे नेचुरल डिफेंस लाइन आहे
मैंग्रोव पॉपुलेशन। उन खां पोइ असां प्रपोज कयो, हिकिड़ो प्रोजेक्ट हले पियो एशियन डेवलपमेंट बैंक जो, शायदि हाणे मथे साल खां अचे। उन में इहो प्रपोज कयोसीं त इन्हनि मैंग्रोव खां पोइ काफ़ी जेको सजावल साइड एरिया आहे जेको बैरन पियो आहे, इन में जेकॾहिं तव्हां जेके साल टॉलरेंट जेके स्पेशीज़ पोखे ऐं उहो जेको हिकिड़ो वॾो फॉरेस्ट तव्हां डेवलप कयो त सेकंड डिफेंस ऑफ लाइन जेको आहे हिन साइक्लोन जे लाइ उहो कमु करे, उहे मैंग्रोव पोखिया वञनि। उन लाइ तव्हांखे पाणी जेको आहे इहे जेके ड्रेन्स आहिनि उन मां तव्हां पाणी खणी उनखे तव्हां जेको आहे करे सघो था। इहे काफ़ी सजेशन्स आहिनि। ॿियो अॻिते पंहिंजी जेको लोकल कम्यूनिटीज़ आहे उनखे अॻिते अचिणो पवंदो त असां जेको आहे पंहिंजी डेल्टा खे कंज़र्व करे सघंदासीं, उनखे रिवाइव करे सघंदासीं, उनखे अॻिते जेको आहे फ्लरिश करे सघंदासीं। डेल्टा जी तबाही आहे पाणी न हुजण जे करे। असीं जो क्लाइमेट इम्पैक्ट पिया आहिनि असांजे ख़ासि करे डेल्टा जेके पिया आहिनि ऐं जंहिंजा असां कंट्रीब्यूटरी बि कोन आहियूं, जंहिंजो असांजो को तालुक़ु ई कोन्हे हुन सां, पर असांजो हुन सां गॾु तमामु घणो जेको नुक़सानु थियो आहे। हाणे इन में असां चऊं था जेके स्टेक होल्डर्स आहिनि, जेके बि असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, ख़ासि करे असांजी जीअं लोकल कम्यूनिटीज़ आहिनि प्राइम, त उन्हनि जो ई आहे, उन्हनि सां उन्हनि जे लाइ असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया, उन्हनि जे लाइ ॻाल्हायूं पिया। ऐं उन खां अलावा ॿिया जेके गवर्नमेंट जा जेके डिपार्टमेंट आहिनि ऐं उन खां अलावा असांजे जेके इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन, सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन, कम्यूनिटी बेस्ड ऑर्गेनाइजेशन, ऐं उन खां अलावा जेका वॾी जेका असांजा स्टेक होल्डर अप स्ट्रीम जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि, स्पेशली जेके पाणी ते बैराजेस ठाहे वेठा आहिनि था, वाटर खे कट रहियो वेठा आहिनि था, पाणी खे जेको सो बैराजनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजो जेको नेचुरल वाटर फ्लो आहे, जंहिंजी असीं चऊं था दरिया खे पर्सनहुड राइट ॾिनो वञे, दुनिया में मिलनि पिया। ऐं उन खां सवाइ जेके मीडिया ऐं असांजे जर्नलिस्ट जेके दोस्त आहिनि, इहे सभई असां गॾिजी करे जेकॾहिं इन्हनि मामले खे पाण खणंदासीं। ऐं सम्झां साईं निसार साहिब जी सरबराही में असांजी प्रो वाइस चांसलर साहिबु ऐं हिते जेके दानेश्वर वेठा आहिनि असांजा मान वारा मोज़िस, ऐं सम्झां थो त इहो असां मामले ते यकीनन जेको UN हाणे जेको कन्वेंशन जे लाइ ॻाल्हि ॿोल हले पई, UN कन्वेंशन फॉर कंज़र्विंग ऑफ रिवर्स एंड डेल्टास, ऐं सम्झां थो हीउ फोरम उन जो हिकिड़ो पहिरियों कदम साबित थींदो। जी आबादी साहब उन ते तमामु तफ़सील सां बहस कयो आहे ऐं उन चयो आहे त वाटर अवेलेबिलिटी माइनस आहे, 35 मिलियन एकड़ फीट न आहे। उन करे अच्छा मूं उनखे फॉलो कयो आहे। उन में मूं कैलकुलेशन कयूं आहिनि त 7 साल अहिड़ा आहिनि जो उन टाइम में जेको 970 आहे थी 970 मिलियन एकड़ पाणी वियो आहे 28 सालनि में, 1974 खां 2012 ताईं। उन जो 50% पाणी जेको आहे उहो 7 सालनि में वियो आहे जॾहिं सुपर फ्लड आहे, ऐं 7 साल अहिड़ा आहिनि जो उन में सिर्फ़ु 5% पाणी वियो आहे। त जेकॾहिं असां इहे 5 साल जेके 7 साल हो कढी छॾियूं त पाणी त एवरेज त घटि थी थियो। अच्छा उन खां पोइ वरी मूं चयो पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी रिसर्च कई आहे तहक़ीक़, त 2001 खां 2018 ताईं 2000 हा इहे 17-18 सालनि जो मूं कढियो आहे त कोटड़ी राउंड में केतिरो पाणी वियो आहे। उहो आहे 247 मिलियन एकड़ फीट। पर उन में बि तव्हांखे तजुर्बो थींदो त 4 साल अहिड़ा आहिनि जेके सुपर फ्लड आया आहिनि। 2010 में आयो आहे, 2015 में आयो आहे, 2005 में आयो आहे, 2006 में आयो आहे। उन्हनि में 100 मिलियन एकड़ फीट पाणी वियो आहे, ऐं बाक़ी 147 या 142 जेको बि आहे उहो जेको सो 14 सालनि में। पर जेकॾहिं असां 18 सालनि में 247 कढूं त तक़रीबन 14 मिलियन एकड़ फीट पाणी थी वियो। जेकॾहिं एवरेज बि असां कढूं सुपर फ्लड खे मिलाए बि त 25 मिलियन एकड़ फीट कोन थो थिए। त हीअ सॼी सूरताल आहे। अच्छा इन जो सॼो असरु थियो आहे त डेल्टा में पाणी डेल्टा मरे। केटी बंद जेको उहो बि हिकिड़ो जज़ीरो टाइप थिए पियो, तव्हां चवंदो हिकिड़े बंद जे अंदरि प्याले अंदरि खारोचान शहर तव्हांजे साम्हूं उहो हींअर छा आहे बस जी लॾ प्लान थींदी वञे, रोज़ाना लॾ प्लान थिए पई। उहो शहर को ख़ूबसूरत शहर हो डेल्टा जो, उहो ख़तमु थी चुको आहे। उते माण्हू ज़िंदा रहण जे क़ाबिल हाणे न आहिनि। आस्ते आस्ते शहर बि पाणी जे वर चढ़ी वियो आहे। गुज़िरियल साल बि जेको पाणी आयो समुंड जो जेको वॾो ज्वार चऊं जंहिंखे असीं लुधे ज्वार चवंदा आहियूं, अगस्त महीने अक्सर ईंदो आहे, उन ज्वार उसजो खारोचान शहर ॿोड़े छॾियो हो। त इहे शाहबंद जाती शाहबंदर वेंदे अली बंदर ताईं पूरो जेको बेल्ट आहे, जेको डेल्टा आहे, कोस्टल बेल्ट सॼो समुंड जे वर चढ़ी वियो आहे। घटि में घटि पाणी जेको आहे उहो 10 मिलियन एकड़ फुट पाणी सालियानो हले, रनिंग में सॼो साल हले, तॾहिं कंहिं हद ताईं तव्हां डेल्टा खे बहाल त कोन था करे सघो, पर जेको मौजूदा जेको तव्हां 14,000 स्क्वायर किलोमीटर स्क्वायर फुट ते बचियो आहे उनखे रोके सघो था। उते जेके असांजो डाउन स्ट्रीम खां जेको कोटड़ी खां डाउन स्ट्रीम ताईं
3.5 जेके हिननि पंहिंजी माना जेको तय थियल आहे त इहो पाणी जेसीं न छॾियो वेंदो तेसीं असांजी डेल्टा अहिड़ी तरीक़े सां सी रिवियन सी इंट्रोवियन हाणे त सफ़ा हालत ख़राबु आहे माण्हू असांखे इवन जेकॾहिं माना टंडो मोहम्मद ख़ान ताईं बि असांजो हेठियों पाणी जेको आहे फ्रेश वाटर पाणी जेको ग्राउंड वाटर आहे उहो असांजो साल्टिश आहे ऐं उन में सखियो अची वियो आहे माना आर्सेनिक भले असां टेस्टूं करायूं आहिनि त आर्सेनिक आहे त इहा सूरत हाल आहे ऐं इहो वधंदो जेसि ताईं असांजी माना नेशनल लेवल ते जेका पॉलिसी इम्प्लीमेंट कराए उहा पॉलिसी इंसान दोस्त हुजे ऐं उहा नेचर खे सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी पोइ विरासत थिए एंडोमेंट पॉलिसी हुजे ईअं न पॉलिसी हुजे त हिकिड़ो सूबो तहसब जे बेस ते पंहिंजी पॉलिसी ठाहे वरी ॿियो पंहिंजे हिसाब सां ठाहे ईअं न हुजे। सिंध बैराज जे नाले सां इहो हिकिड़ो बेवकूफ़ाना ऐं मकाना फ़ैसिलो आहे। तव्हां हिकिड़ो त पाणी आहे कोन डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी आहे कोन सिर्फ़ु वारी उॾामी रही आहे ऐं तव्हां दरिया जे पेट में सिंध बैराज ठाहियो था ऐं उहो पाणी तव्हां उनजे लाइ किथां आणींदा। इन जो सिर्फ़ु हिकिड़ो ई हल आहे त जेको इहो सालनि में जेको बरसाति पवंदी आहे इन जो पाणी बि तव्हां इन में क़ैद करे ऐं वरी चवनि था त इन मां ॿ कैनाल कढंदासीं जेको हिकिड़ो कराची ऐं ॿियो बदीन खां वेंदो ठहिर वेंदो। अगरि तव्हां इहो जीअं चवंदा आहिनि त असां डेल्टा खे आबाद करण जे लाइ उनखे वापसि खां जारण जे लाइ असां ही बैराज ठाहियूं था त पोइ उन मां कैनाल कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे। अॼु इन ॻाल्हि जी पक थी वई आहे त सिंध सुजाग आहे छो जो सभिनि जेको चाहे उहो पाकिस्तान लेवल ते ॻाल्हि थी हुजे सिंध लेवल ते थी हुजे ऐं इंडस लेवल जी ॻाल्हि हुजे या केटी बंदर जी ॻाल्हि हुजे इहे सभिनि खे ख़बर हुई ऐं सभु सुजाग आहिनि। जॾहिं कौम सुजाग हूंदी आहे त इहे जेके वग़ैरह या क़िस्म जा जेके बि मंसूबा आहिनि इहे अञा कोन वधंदा आहिनि ऐं आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त इहा जेको कालावार जो सुर आहे उहो अञा ताईं हले पियो आहे ऐं जॾहिं बि इंसान किथे त उनजी ॻाल्हि थींदी आहे पर उनजो जेको आहे हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जेको बि सिंध जा रहवासी आहियो उहे चाहे किथे बि हुजूं पाण पंहिंजो हिन जो दिफ़ा कंदा रहंदासीं ऐं कंदा रहिया आहियूं ऐं मूंखे को शक न आहे त सिंध जेकी क़ाइमु थी आहे सदियुनि खां आहे ऐं इनशा सदियुनि ताईं रहंदी। पर हिन वक़्तु सिर्फ़ु एतिरो आउं चवंदुसि त हिकु भरपूर तरीक़े सां मसइलनि खे खणी वञण जी ज़रूरत हर वक़्तु हूंदी आहे। हिन वक़्तु हिकिड़ो मूंखे मौक़ो मिलियो जो अक़वाम मुतहदा लेवल ते किन सदन मूंखे इनवाइट कयो। पहिरीं त मां चयो हाणे हिन इशू ते इंडस ते असांजो इहो मामिलो जेको आहे सो त पाकिस्तान लेवल जो आहे पर बाद में मूं इहो सोचियो त इहो पाणी जेको आहे सो त सिंध लेवल जो न आहे इहो त पाकिस्तान लेवल जो बि न आहे इहो त रीजनल लेवल जो आहे ऐं क्लाइमेट चेंज जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त इहो जेको मामिलो आहे सो सॼी दुनिया जो आहे उहो सॼी अक़वाम मुतहदा जो आहे। तंहिं करे मां उनखे हा भई ऐं मां उन्हनि खे चयो त ठीकु आहे आई विल पार्टिसिपेट विथ यू ऐं जॾहिं पार्टिसिपेट करण जी ॻाल्हि थी अचे त हाणे अकेलो माण्हू त कुझु कोन थो करे सघे। तंहिंखां पोइ जॾहिं इहा चवंदा आहिनि त असां निकितासीं त अकेला पर पोइ इहो सभई गॾु हलिया आहिनि ऐं उन में मूंखे ऐं उन्हनि सां उन्हनि चयो त ठीकु आहे हिन में गॾिजी कंदासीं ऐं अॼु उहो पहिरियों क़दम हिकिड़ो खयो वियो आहे ऐं मूंखे अफ़सोस आहे त मां हिते कोन आहियां तव्हां सां ऐं घणेई सुठे नमूने तव्हां ऑर्गेनाइज़ कयो पर वॉइस कॾहिं कॾहिं वियो पिए तंहिं करे मां एॾो मुस्तफ़ीद न थी सघियो आहियां। तंहिं करे मां ईंदुसि ऐं हर साथी खे ॻाल्हायो आहे हिते ऐं ॿियनि सां कचहरी कढी ताकी मां पंहिंजी तालीम खे जारी रखी सघां ऐं इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजा मसइला जेके आहिनि हिकिड़ो त आहिनि ग्लोबल लेवल जा ऐं उहे आहिनि अक़वाम मुतहदा लेवल जा ऐं उहे जेके आहिनि सो क्लाइमेट चेंज आहिनि उहे असां हिन कन्वेंशन जेको ठाहियूं पिया उन जे ज़रिए खणंदासीं।